نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہر طرح جی وکھان رب کائنات جل جلالہ جلائے جکو عبادت جو اکیلو حقدار آئے. لکھیں کروڑیں بلکہ لا تعداد درود و سلام اللہ تبارک و تعالیٰ جے آخری نبی ऐं समूरनि नबियनि रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू. आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी. नाज़रीन, अॼु असां जंहिं टॉपिक खे चूंडियो आहे क़यामत जूं निशानियूं जेके हली रहियो आहे असांजो मौज़ू, उन मां हिकिड़ो मौज़ू असां क़यामत जी निशानियुनि मां जहां त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फ़रमायो त जॾहिं क़ुर्ब क़यामत थींदो, जॾहिं क़यामत वेझो अचे वेंदी त उन्हनि मां हिकिड़ो अमल इहो बि थींदो जो हू पाड़ेसिरनि सां बदसलूकी कंदा, यानी पाड़ेसिरनि सां बदसलूकी आम थी वेंदी. इन इहा मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असां सिंध जे हिकु नामियारे ऐं मारूफ़ आलिम दीन खे मदऊ कयो आहे. सभ खां पहिरीं मां उनजो तारुफ़ अवां जी ख़िदमत में पेश करियां. मुफ़्ती मोहम्मद इब्राहीम सिकंदरी साहब, अस्सलामु अलैकुम. वालेकुम सलाम व रहमतुल्लाह. अवां जी महिरबानी आहे असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया ऐं ख़ैरपुर सां ताल्लुक़ रखनि था अॼोका बहितरीन सना ख़ान, जंहिंजो तारुफ़ बि अवां जाॾो करणु लाज़मी थो सम्झां, मोहतरम जनाब अली जान जोखियो साहब, अस्सलामु अलैकुम. वालेकुम सलाम व रहमतुल्लाह. अवां जी महिरबानी आहे असांजे प्रोग्राम तशरीफ़ वठी आया. नाज़रीन, अचो त असां सभ खां पहिरीं नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत हासिल करियूं. उन खां पोइ असां पंहिंजे मौज़ू ते गुफ़्तगू जो आगाज़ कंदासूं. अचो त नात शरीफ़ ॿुधो. सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह. चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले. बरसता नहीं देख कर अब्रे रहमत, बरसता नहीं, हाँ बरसता नहीं देख कर अब्रे रहमत, बंदों पर भी सादे बरसाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले. मदीने के खेते खुदा तुझको रखे, मदीने के खेते, मदीने के खेते खुदा तुझको रखे, गरीबों फ़कीरों के ठहराने वाले, गरीबों फ़कीरों के ठहराने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले. तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला तू जिंदा है वल्ला
میرے چشم عالم سے چھپ جانے والے، میرا دل بھی چمکا دے چمکانے والے۔ میں مجرم ہوں آقا مجھے ساتھ لے لو، میں مجرم ہوں آقا، میں مجرم ہوں آقا مجھے ساتھ لے لو، کہ راستے میں ہے جا بجا تھانے والے، میرا دل بھی چمکا دے چمکانے والے۔ رضا نفس دشمن ہے دم میں نانا، رضا نفس دشمن ہے دم میں نانا، کہاں تم نے دیکھے ہیں چندرانے والے، کہاں تم نے دیکھے ہیں چندرانے والے، میرا دل بھی چمکا دے چمکانے والے۔ ماشاءاللہ تبارک و تعالیٰ، چمک تجھ سے پاتے ہیں سب پانے والے، میرا دل بھی چمکا دے چمکانے والے۔ کلام رضا ماشاءاللہ بہترین کلام پیش کئے والی جان جو کہ صاحب وہاں جی مہربانی، اللہ پاک وہاں کے جزا خیر عطا فرمائے۔ دعائے تو اللہ تبارک و تعالیٰ وہاں جی آواز میں نہ ودیک برکت عطا فرمائے۔ سو ناظرین اچو تو جو کہ موضوع تے مفتی صاحب سے گفتگو جو آغاز کروں۔ مفتی صاحب، اللہ پاک جے آخری نبی ہیں سمورن نبیین رسولن جے سردار حضرت محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن قیامت جو جے کہ علامتوں پیش کیوں، قیامت جو نشانیوں پیش کیوں، قیامت اچن کھاں اگ میں جے علامات جو ظہور تھیندو انہوں مجھا یہ بھی ارشاد فرمایوں تو پاڑے سرن سا بد سلوکی عام تھی ویندی، تو ان تے تھوڑو روشنی وجھو تو حدیث پاک نبی پاک علیہ السلام چھا ارشاد فرمایو ہو تاکہ سامعین و ناظرین کے جنہیں یہ ابتدا سمجھ میں اچی ویندی، دیبا جو سمجھ میں اچی ویندو تو پو گفتگو بعد میں آسانی سے سمجھ میں ایندی۔ بسم اللہ الرحمن الرحیم، الحمدللہ رب العالمین والعاقبۃ للمتقین والصلاة والسلام علی سید الانبیاء والمرسلین اما بعد۔ جی بالکل نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جن قیامت جے نشانی منجا ایک نشانی ہی بھی بیان فرمائی آئے تے قیامت کا پیریں قریب، قیامت جے قریب ہی عمل بھی ودی ویندو تا مانو پنجے پاڑے وارن سا بد سلوکی کندا، نا انصافی کندا۔ الادب المفرد امام بخاری جی حدیث جی کتاب آئے معتبر، ان میں حدیث مبارکہ آئے من اشراط الساعات سوء الجوار وقطیعۃ الارحام وان یعطل السیف من الجہاد وان تختل الدنیا من الدین، یعنی قیامت جی نشانی منجا ایک نشانی ہی بھی آئے تا پاڑے سریزاں بد سلوکو کرن، ऐं قطیعۃ الارحام یعنی رشتہ داری توڑن، ऐं ٹی آئے تا مٹی مائٹی ختم کرنا، مٹی مائٹی ختم کرن، ऐं ٹی آئے تا جہاد میں تلوار جو معطل تھی ونجن، یہ بھی قیامت جی نشانی آئے، ऐं چوتھی آئے تا دین جے ذریعے دنیا کمائیں۔ یہ چار نشانیوں ان حدیث مبارکہ میں الادب المفرد جی کتاب میں موجود ہیں۔ نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جے کا پہری نشانی بیان فرمائی وہ آئے سوء الجوار، یعنی پاڑے سری ساں بد سلوکی کرن۔ ہانے پاڑے سری جے متعلق قرآن میں اللہ تبارک و تعالی فرمایا ہے ان ساں احسان کیو ونے۔ سورہ نساء جے اندر اللہ تعالیٰ ارشاد فرمایو وَاعْبُدُوا اللَّهَ وَلَا تُشْرِكُوا بِهِ شَيْئًا وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا وَبِذِي الْقُرْبَى وَالْيَتَامَى وَالْمَسَاكِينِ وَالْجَارِ ذِي الْقُرْبَى وَالْجَارِ الْجُنُبِ وَالصَّاحِبِ بِالْجَنبِ وَابْنِ السَّبِيلِ وَمَا مَلَكَتْ أَيْمَانُكُمْ۔ اللہ تبارک و تعالیٰ ارشاد فرمایو اللہ تعالیٰ جی عبادت کیو ऐं ان सां कंहिंखे बि शरीक न कयो، وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا ऐं माउ पीउ सां احسان कयो، सुठो सलूक कयो، भलाई कयो، नेक सलूक कयो। ऐं वरी अॻिते फरमायूं अल्लाह तबारक व तआला जो फरमान आयो वबिज़िल कुर्बा, रिश्तेदारनि सां बि नेक सलूक कयो, भलाई कयो, वल यतामा, यतीमनि सां बि नेक सलूक, वल मसाकीन ऐं मिसकीननि सां बि, वल जारि दिल कुर्बा वल जारिल जुनुब,
जेके रिश्तेदार पाड़ेसरी आहिनि उन्हनि सां बि नेक सलूक कयो, जेके रिश्तेदार न आहिनि परे जा आहिनि पाड़ेसरी रिश्ते में न आहिनि उन्हनि सां बि नेक सलूक कयो, एहसान आहे। ऐं अॻिते आहे वसाहिबी बिल जंबी, जेको भर में वेहण वारो आहे, साथी आहे, उन सां बि नेक सलूक कयो, एहसान कयो। ऐं वमा मलकत ऐमानुकुम, तव्हांजे ग़ुलामनि सां बि नेक सलूक कयो। इन्न अल्लाह ला युहिब्बु मन कान मुख्तालन फ़खूरा, अल्लाह तबारक व तआला फ़ख्र करण वारे खे पसंदि न फरमाईंदो आहे, वॾाई करण वारे खे अल्लाह तबारक व तआला पसंदि नथो फरमाए। त हिन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला वालिदैन सां गॾोगॾु जेके पाड़ेसरी आहिनि, चाहे उहो रिश्तेदार पाड़ेसरी हुजनि या रिश्तेदार न हुजनि, ॿिन्ही तरीक़नि जे पाड़ेसरी तां अल्लाह तबारक व तआला नेक सलूक करण जो हुकुम फरमाए। ईअं ई हदीसनि में बि वज़ाहत आहे त पाड़ेसरी तां हुस्न सलूक कयो वञे। पर जेके अॼु असांजे मुआशिरे जे अंदरि बदसलूकी थिए पई, तव्हां असां ॾिसूं पिया, इहा क़यामत जी निशानी आहे। मक़सदु हीअ आहे ॿुधाइण जो त हीअ क़यामत जी निशानी आहे, इन खां बचणु घुरिजे ऐं कोशिशि कजे पाड़े वारनि सां नेक सलूक कजे, सुठो सलूक कजे, उन सां एहसान कजे। माशाअल्लाह मुफ्ती साहब तमामु बहितरीन अंदाज़ में सम्झाए रहिया आहियो, अल्लाह पाक तव्हांखे जज़ा ख़ैर अता फ़रमाए। त नाज़रीन, वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, असां जो था वापसि वरी ॾिसंदा रहो सिंध TV, प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया सिंध TV, प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं क़यामत जी निशानियुनि मंझां हिकु निशानी पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त पाड़ेसरियुनि सां बदसलूकी कई वेंदी। अचो त मुफ्ती साहब सां इन बारे में वधीक ॿुधूं। मुफ्ती साहब, तव्हां जेका आयत मुबारका पढ़ी त गॾु वेहण वारनि सां बि बदसलूकी जी इजाज़त अल्लाह पाक नाहे ॾिनी, उन्हनि सां बि सुठो वर्ताव कयो। असां वटि आम तौर ते जॾहिं असां कंहिं बि सफ़र करियूं था, पाड़ेसरियुनि जो हुकूक ते अचूं था पिया, त हीअ बि त पाड़ो आहे न, जेको भर में वेहे थो इहो बि पाड़ेसरी आहे। तव्हां गाॾी में वेठा आहियो, आम तौर ते जुज़वक्ती आहे, हू कुल वक्ती आहे, हीअ जुज़वक्ती आहे। हाणे जुज़वक्ती पाड़ेसरी जेको तव्हां सां गॾु सफ़र करे थो, अक्सर ॾिठो वियो आहे सीट ते जेकॾहिं गॾियल सीट आहे, 3-4 माण्हू वेहणा आहिनि, त आख़िर में वेहण वारो माण्हू पाण खे छिके रखंदो, न विधी छॾंदो। आख़िर दिलनि में जाइ छो न आहे? जॾहिं त नमाज़ में बि इहो हुकुम आहे त तव्हां जॾहिं नमाज़ पढ़ो था गॾु, तव्हांजे भर में को मोमिन बीठो आहे, त बि तव्हां ईअं थी वञो जो मखण वांगुरु नरम थी वञो। ठीकु आहे, ठूठू न हणो, हुनखे तंग न कयो। हीअ त नमाज़ में बि सख़्ती जी इजाज़त न आहे। आम सफ़र में माण्हू गॾु वेहण वारे खे सोड़ो कंदो थो वञे पियो, परेशान थो थी वञे। जेकॾहिं उहो हया वारो कुझु नथो चए त वीचारो अधु सीट वञी बचे थी त इन ते वेहे। आख़िर इहो ईअं छो थो थिए? छा थियणु घुरिजे? बिल्कुलु ये ग़लति तरीक़ो आहे। हालांकि अल्लाह जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाए, कूनू इबादल्लाहि इख़वाना, अल्लाह ताला जा बानो तव्हां पाण में भाइर थी वञो। सभु अल्लाह ताला जा बाना आहिनि, मुसलमान हुजे या ग़ैर मुस्लिम हुजे, पाड़े में वेठो आहे, चाहे तव्हांजी बस जी सीट ते वेठल हुजे या घर जे पाड़े में वेठल आहे, उन सां माण्हू नेक सलूक करे, सुठो सलूक करे। हाणे वाक़ई तव्हां जीअं फरमायो त गाॾियुनि में इहो मसइलो आहे, हीअ दरअसल असांजी दीन खां परे हुजण जे करे ही शयूं आहिनि। जॾहिं असां दीन जी तरफ़ कोन था अचूं, असांजे अंदरि अहसासु कोन हूंदो। दीन असांखे ॿियनि मुस्लमाननि जे लाइ या जेको बि पाड़े वारो कंहिं बि मज़हब सां ताल्लुक़ रखे थो, पाड़ेसरी आहे त हुन सां सुठे सलूक करण जो दीन असांखे हुकुम थो ॾिए। जॾहिं असांखे दीन हुकुम ॾींदो त असां हुकुम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारंदासीं, हुन सां नेक सलूक कंदासीं। जंहिं माण्हू खे दीन जी परवाही कोन्हे त हुनजे अहकाम जी ख़बर कोन हूंदी। जॾहिं अहकाम जी ख़बर कोन हूंदी, न दीन जी परवाह हूंदी, त उहो इहे कमु कंदो जेके अॼुकल्ह राइज आहिनि मुआशिरे में बुरायूं। उन में हिकु इहा बि आहे त पाड़ेसरी सां बदसलूकी करणु। त कोशिशि इहा ई आहे, इन जे मुतालिक़ बहितरीनु हदीस मुबारक बुख़ारी ऐं मुस्लिम जी हज़रत अबू शुरैह ख़ुज़ाई रज़ियल्लाहु ताला अन्हु बयानु फ़रमाइनि था, ऐं हदीस जे मुताबिक़ बहितरीनु कलिमात आहिनि। पाण फ़रमायूं त मुंहिंजे कननि ॿुधो, मुंहिंजे अखियुनि ॾिठो, जंहिं वक़्तु अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलाम फ़रमायो। छा कलाम फ़रमायो? मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आख़िर फल युकरिम जारहू। जेको अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान थो रखे त उनखे घुरिजे त पंहिंजे पाड़ेसरी जी तकरीम करे, ताज़ीम करे। वाह। हाणे जेको अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान थो रखे, उनखे घुरिजे त पंहिंजे पाड़े वारे जो इशारो ईअं खणी माना मफ़हूम ईअं वठिजे त अल्लाह ते ईमान रखणु मुरादी आहे त अल्लाह ॾिसे थो ऐं अल्लाह तव्हांखे बदिलो ॾींदो, सुठो या बुरो जेको तव्हां वर्ताव कंदो। ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान रखणु मुरादी आहे वठिजे जेकॾहिं त
क़यामत वारे ॾींहुं तव्हां सुठो वर्ताव कंदो सुठो बदिलो मिलंदो, बुरो वर्ताव कंदो, छो त क़यामत जो इशारो ॾिनो वियो त हिकु हिसाब वारो ॾींहुं आहे न, जो जी में बिल्कुलु जेको जजमेंट डे आहे, जो में हिसाब आहे, उन ॾींहुं ते तव्हांखे न झटि घड़ी जी जेकी सोबत आहे, उहो चाहे आर्ज़ी तौर ते आहे या मुस्तक़िल आहे, उनजो तव्हांखे बदिलो या उनजो जेको आहे सो जेकॾहिं बुराई कई आहे त उनजो बदिलो बि तव्हांखे बदिलो मिलंदो। ॾिनो बिल्कुलु वेंदो। इन जे तरह इशारो। नबी पाक अलैहिस्सलाम जी हिकु रिवायत ज़हन में अचे वई, हदीस शरीफ़, महबूबन करीम अलैहिस्सलाम हिकिड़ो ॾंदण पटियो, ॿ टुकुर कयूं, जेको सिधो हो उहो सहाबी खे ॾिनऊं, थोरो टेढ़ो त पाण वटि रखियऊं। उन सहाबी अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा ॾिंगे ॾंदण में सवाबु वधीक आहे? इरशाद फरमायो त न, झटि पल जी सोबत जो बि पुछाणो आहे। बिल्कुलु यानी हिकु सफ़र ते हुआ, साहबी गॾो, फरमाइनि था झटि पल जी सोबत, यानी आर्ज़ी पाड़ेसिरी आहे न, इहो जुज़ वक़्ती आहे, इन जो बि पुछाणो आहे, तंहिंजे करे मां सिधो ॾंदण तोखे ॾिनुमि, टेढ़ो पाण वटि रखियुमि ॾिंगो। हाणे नबी पाक अलैहिस्सलाम सैयदुल मासूमीन आहिनि, बिल्कुलु जन मां गुनाह जो इम्कान ई न आहे, इम्कान ई न आहे। नाफ़रमानी जो इम्कान ई न आहे, बिल्कुलु काइनात सॼी जा हादी रहबर रहनुमा आहिनि, बेशक मगर उन जे बावजूदि असांजी हिदायत जे लाइ त जेकॾहिं ॾियणो आहे त सुठो उनखे ॾियो, ॾिंगो पाण वटि रखो। त छा इन मां असांखे सबक़ु? हाणे कुझु माण्हुनि जी तबियत हूंदी आहे मुफ़्ती साहिबु, जेके हर वक़्तु ईअं पाण खे छिके रखंदा आहिनि, पाड़े में घुमंदा गुज़रंदा। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके मिठी मिठी तबियत जा, निमाणी तबियत जा, प्यार सां मुस्कारे ॾिसंदा। दीन कंहिंखे पसंदि थो करे पियो? जेको माण्हू पंहिंजे पाण खे ॿिए मुस्लमान ते, ॿिए भाउ खे तरजीह ॾिए थो, चाहे उहो दीन में हुजे या दुनिया में हुजे, दीन हुनखे पसंदि थो करे। इन जे मुतालिक़ तव्हां जेका रिवायत बयानु कई, इन सां मिलंदड़ जुलंदड़ ॿी हदीस मुबारक आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, उहो माण्हू मोमिन थी नथो सघे जेको माण्हू पंहिंजे पाड़ेसरी जे लाइ या पंहिंजे भाउ जे लाइ उहो पसंदि न करे जेको पंहिंजे लाइ पसंदि करे। अच्छा, यानी जेको पंहिंजे लाइ पसंदि करे थो उहो पाड़ेसरी जे लाइ पसंदि करे, पंहिंजे भाउ जे लाइ ऐं पंहिंजे पाड़ेसरी लाइ उहा ई शइ पसंदि करे जेको पंहिंजे लाइ पसंदि करे। यानी उहो मोमिन नथो थी सघे जेकॾहिं ईअं न करे त। ईअं नथो करे त कामिल मोमिन कोन्हे। अल्लाहु अकबर। कमाल ईमान ही आहे त जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि करे थो, पंहिंजे पाड़े वारे जे लाइ पसंदि करे, चाहे उहो रिश्तेदार हुजे या गैर रिश्तेदार, पाड़े में हुजे हुनजे लाइ उहा शइ पसंद करे। यानी कि जेको बूथ सुॼाए करे घुमणु या मोतबरी न आहे, बिल्कुलु इहा दीन में नापसंद आहे, अल्लाह ऐं उनजे रसूल खे नापसंद आहे। जेको पाड़े में या क्लास में या स्कूल में या गाॾी में झटि घड़ी जो जुज़ वक़्ती को उनजो जेकॾहिं पाड़ेसरी आहे या कुल वक़्ती आहे, कुल वक़्ती उमिरि जंहिंजो घर गॾु आहे, मुस्तक़िल गॾु रहणो आहे उनखे, त उन सां बूथ सुॼाए करे रखणु, हरू भरू उनखे तंग करणु, वेहणु न ॾियणु, त इहा शइ अल्लाह ऐं उनजे रसूल खे नापसंद आहे। तंहिंजे करे असांखे नरम थियणु घुरिजे, बिल्कुलु मोहबत वारो वर्ताव हुजणु घुरिजे। कुझु पाड़ेसरियुनि जी नेचर इहा हूंदी आहे, बल्कि सम्झाईंदा आहिनि पंहिंजे घर जे बचड़नि खे बि, ॿारनि खे बि, गर्भातियुनि खे बि, त यार जेकॾहिं नरम थी रहंदो त पाड़े वारा खाई वेंदव, कचो खाई वेंदा, कचो खाई वेंदा तव्हांखे। थोरो सख़्ती हुजे, दबदबो हुजे, दाबो हुजे, कोई ॾिसे त उनखे हगल कर। दीन छा थो चए इन जे बारे में? इन जे मुतालिक़ हदीस मुबारक आहे त साहबनि हिकु औरत जे बारे में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु औरत आहे जेका ॾींहं जो रोज़ो थी रखे, ॿ औरतूं, जी ॾींहं जो रोज़ो थी रखे, राति जो पूरी राति नमाज़ थी पढ़े, पर मसइलो हुनजो हीअ आहे त हू पंहिंजी ज़बान सां पाड़े वारनि खे तकलीफ़ पहुचाए। अल्लाह, यानी उनजे बारे में आमतौर ते चइजे त झेड़ेकार आहे, झेड़ेकार आहे, झगड़ो थी करे, ज़बान सां इज़ा ॾिए थी, उनजे बारे में यानी ॿुधायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाए त जहन्नमी आहे। अल्लाहु अकबर। तोड़े सॼी राति इबादत करे थी, ॾींहं जो रोज़ा बि रखे थी, पर उनजी ज़बान खां पाड़ेसरी महफ़ूज़ न आहिनि, यानी झेड़ेकार आहे, फितना विझे थी, फसाद करे थी, गार गंद ॾिए थी, उनखे बुरो भलो चए थी। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़बान, वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा, इहा उहा ज़बान आहे जंहिंजे लाइ रब पाक क़ुरान में फरमायो त मुंहिंजो महबूब पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिश सां न आहे ॻाल्हाईंदो, जेको कुझु ॻाल्हाईंदो आहे इहा मुंहिंजी वही हूंदी आहे। उन वही ख़ुदा वारी ज़बान मां इरशाद फरमायूं त जेका औरत तोड़े राति जो जागी इबादत करे, ॾींहं जो रोज़ा बि रखे, पर उनजी ज़बान मां उनजा पाड़ेसरी महफ़ूज़ न आहिनि, त इहा दोज़खी आहे। दोज़खी आहे। ऐं ॿी जे बारे में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकु ॿी आहे, उहा बसि फ़र्ज़ नमाज़ थी पढ़े,
यानी नफ़ली इबादत नफ़ली इबादत कोन थी करे सघे, बसि फ़र्ज़ अल्लाह ताला जा जेके बि आहिनि उहे अदा करे थी। उन खां बाद में हू ॾींहं जो थोरो पनीर जो सदको करे थी, थोरो घणो उनजे बारे में, ऐं पाड़े वारनि खे तकलीफ़ कोन थी पहुचाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाया इहा जन्नती आहे। सुभान अल्लाह। हाणे ॾिसो, उहा औरत जेका ॾींहं जो रोज़ो रखे, राति जो नफ़ली इबादत बि करे फ़र्ज़ खां अलावा, त हुनखे ॾींहं जा रोज़ा ई इबादतूं हुनखे जहन्नम खां नथा रोके सघनि जेकॾहिं हू हुकूकुल इबाद सही तरीक़े सां अदा नथी करे। यानी ॻाल्हि वञी हिते बीठी त अल्लाह राज़ी तॾहिं थींदो जॾहिं अल्लाह जे बाननि खे राज़ी रखणो। वाह वाह वाह, जाइज़ तरीक़े सां, बिल्कुलु जाइज़ तरीक़े सां। छो त हक़ ॿिनि क़िस्मनि जा, हुकूकुल्लाह, हुकूकुल इबाद। हुकूकुल्लाह यानी अल्लाह तबारक व तआला जा हक़, जीअं नमाज़ रोज़ो वग़ैरह, त हीअ हक़ अहिड़ा आहिनि जो अल्लाह ताला जी ज़िम्मे आहिनि। अल्लाह ताला महिरबान आहे, करीम आहे, गफ़ूर रहीम आहे, चाहे त माफ़ु करे, चाहे त माफ़ु न करे। बाक़ी जेके बाननि जा हक़ आहिनि उन्हनि जे मुतालिक़ इहा आहे त जेसि ताईं मुंहिंजो बानो माफ़ु न कंदो तेसि ताईं मां माफ़ु न कंदुसि। ऐं हुकूकुल इबाद में हिकु हक़ पाड़ेसरी जो हक़ बि आहे त पाड़ेसरी खे तकलीफ़ न पहुचाइणु, पाड़ेसरी सां सुठो सलूक करणु, हीअ बि हुकूकुल इबाद में अचे थो। असां अॼुकल्ह इफ़रात ऐं तफ़रीद जो शिकार आहियूं। या त असां ई हूंदा आहियूं हुकूकुल्लाह में त अॻिते हूंदा आहियूं, नमाज़ पढ़ूं था, रोज़ा रखूं था, हाजी नमाज़ूं आहियूं, पर हुकूकुल इबाद जी ॻाल्हि हूंदी आहे, न पाड़े वारा असांजी ज़बान खां महफ़ूज़, न को दोस्त असांजी ज़बान खां महफ़ूज़, न को रिश्तेदार असांजे हथ या ज़बान खां महफ़ूज़ हूंदो आहे। वरी बि असां तकबर में हलंदा आहियूं त असां नमाज़ी आहियूं, असां रोज़ा रखूं था, असां आऊं त हाजी आहियां। मुफ़्ती साहब गुफ़्तगू जारी रखूं था। नाज़रीन, वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। असां इजो था वापसि वरूं, ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं असां अॼु नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो उन फरमान ते त क़यामत जी निशानियुनि मंझां हिकिड़ी निशानी क़यामत वेझो ईंदी त उहा इहा हूंदी जो माण्हू पंहिंजे पाड़ेसिरनि सां सुठो सलूक न कंदा, बुरो वर्ताव कंदा, बदसलूकी कंदा। इन बाबति मुफ़्ती साहब सां गुफ़्तगू जो सिलसिलो हली रहियो आहे। अचो त ॿुधूं त इहा निशानी केॾो आम थी वई आहे। मुफ़्ती साहब, पाड़ेसिरनि सां बुरो वर्ताव करण जे बारे में हदीस पाक छा आहे त बुरो वर्ताव करणु, जीअं ॿ जनाज़ा गुज़रिया, हिकिड़े जनाज़े जे पोयां माण्हू ॻाल्हियूं कंदा पर फरमायो त वाजिबु थी वई, ॿिए जनाज़े जे पुठियां इहा थोरो बयानु फरमायो। या इन जे मुतालिक़ हदीस मुबारक आहे, हिकु साहबी अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं जन्नत में दाख़िल थियणु थो चाहियां, जन्नत में कीअं दाख़िल थी सघां? पाण करीमन फरमायो त नेक थी वञ। अर्ज़ु कयां या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नेक थी वञा, मूंखे कीअं ख़बर पए आउं नेक थी वियो आहियां? वाह वाह वाह, ज़बरदस्त। जी का पहचान हुजे, निशानी हुजे, अलामत हुजे त मूंखे ख़बर पए त आउं नेक थी वियो आहियां। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाए, तुंहिंजे पाड़े वारनि खां पुछ, जेकॾहिं तोखे हू नेक सम्झनि तूं नेक आहीं, जेकॾहिं हू बुरो सम्झनि त तूं बुरो आहीं। ओहो, यानी नेक आहीं त जन्नती तुंहिंजा आहीं, पाड़ेसिरी चवनि त तूं भलो आहीं त बेशक तूं भलो आहीं, भलो आहीं, ऐं जॾहिं तुंहिंजा पाड़ेसिरी चवनि तूं बुरो आहीं त तूं बेशक बुरो आहीं। बेशक बुरो आहीं। अल्लाह, यानी इन जो मतिलबु इहो थियो त तव्हांजी भलाई दुनिया में चाहे सॼी में केॾी बि हुजे, पर जे पाड़ेसिरनि सां तव्हांजी भलाई न आहे त तव्हां भला न आहियो। बिल्कुलु भला न आहियो। सॼी दुनिया में तव्हां बुरा हुजो पर पाड़ेसिरनि सां तव्हां भला आहियो त इन जो मतिलबु इहो तव्हां भला आहियो। उहा बुराई अल्लाह ताला तव्हांजी माफ़ु कंदो। पाड़ेसिरी जेके आहिनि उहो करीमा करणु चाहे त करे, पर पाड़ेसिरनि सां तव्हांजो सुठो वर्ताव आहे त जीअं जनाज़े में फरमायो त हीअ पाड़ेनि जा पोयूं जनाज़े में वञण वारा 3 ॼणा पोयां चवनि पिया त जहन्नम, इहो फरमायो त जहन्नम वाजिबु थी वई। हिकिड़ो जनाज़ो गुज़रियो, उनजे पुठियां 3 पाड़ेसिरी जी गवाही पिया ॾियनि, ॾाढो नेक हुयो, पाण फरमायो त जन्नत वाजिबु थी वई। मुराद इहा आहे त तव्हांजे मरण खां पोइ, अॼु त दुनिया में तव्हांजो दाबो आहे, पाड़ेसिरनि जे घरनि खे हड़प था करे वञो, तव्हां खाई था वञो पंहिंजे बंगला हणी, माज़रत सां जेके मालदार ताक़त वारा या वॾे उहिदे वारा आहिनि त ग़रीबनि जा हक़ हणी, मुंहिंजे मुशाहिदे में तव्हां बि ॾिठो हूंदो, पाड़ेसिरनि जी ज़मीननि ते कब्ज़ा करे उते घर ठाहे छॾिया, कोई पुछाणो, को मसइलो न आहे, का ॻाल्हि न, मगर तव्हां मरंदव, अल्लाह खे जान ॾियणी आहे, जनाज़ो निकिरंदो, तव्हांजी बख़्शिश जो इनहिसार हिन हदीस पाक मुताबिक़ तव्हांजे पाड़ेसिरनि ते आहे। तव्हां पाड़ेसिरनि सां सुठो वर्ताव न कयो, तव्हां जहन्नम में आहियो, चाहे केॾियूं बि तव्हां ख़ैर ख़ैरातियूं कयूं हुजनि। इन जे बारे में इरशाद फरमायो तव्हां मुफ़्ती साहब त पाड़ेसिरनि सां सुठो वर्ताव करण वारनि जे लाइ अल्लाह ताला छा इनाम अता फरमाए थो? पाड़ेसिरी जे लाइ इहा ई आहे त जेकॾहिं सुठो सलूक करण वारो आहे त उन जे लाइ जन्नत आहे,
ऐं जेकॾहिं बुरो आहे त उहो जहन्नम आहे। यानी तव्हांजे जन्नती या जहन्नमी या सुठे ऐं बुरे हुजण जो मयार तव्हांजो पाड़ेसरी आहे। जेकॾहिं तव्हांजो पाड़े वारो तव्हांखे सुठो सम्झे थो त तव्हां सुठा आहियो बर हक़ ऐं अल्लाह ताला जी बारगाह में बि मक़बूल आहियो। जेकॾहिं तव्हांजो पाड़े वारो तव्हांखे चवे थो तव्हां बुरा आहियो, छो त हू हरू भरू कोन चवंदो, ज़रूरु हुनखे तकलीफ़ पहुचंदी। हदीस मुबारक में आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाए, जंहिं पाड़े वारे खे तकलीफ़ ॾिनी हुन मूंखे ॾिनी, अल्लाह, जंहिं मूंखे तकलीफ़ ॾिनी हुन अल्लाह ताला खे तकलीफ़ ॾिनी। जंहिं पाड़े वारे सां झगड़ो कयो हुन मूं सां झगड़ो कयो, ऐं जंहिं मूं सां झगड़ो कयो हुन अल्लाह ताला सां झगड़ो कयो। हाणे तव्हां पाण अंदाज़ो कयो, जेको अल्लाह ऐं उनजे रसूल खे तकलीफ़ पहुचाए उनजो छा हाल हूंदो, जेको अल्लाह ऐं उनजे रसूल सां झगड़ो करे उनजो छा हाल हूंदो। यानी पाड़ेसरी सां झगड़ो करणु या उनखे तकलीफ़ ॾियणु गोया अल्लाह ऐं उनजे रसूल खे तकलीफ़ ॾियणु ऐं उन सां झगड़ो करणु केॾी ख़तरनाक उनजे लाइ वईद आहे जेको पाड़े वारनि सां ज़ुल्म थो करे। ऐं ॿी हदीस मुबारक में आहे त उहो माण्हू मोमिन ई नथो थी सघे जेको पाण पेट भरी करे सुतल हुजे ऐं उनजो पाड़े वारो बुख ते हुजे। अच्छा मुफ़्ती साहब, भला पंहिंजे खाधे मां पाड़ेसरियुनि जो बि हक़ आहे? बिल्कुलु हक़ आहे। अच्छा, थोरो वज़ाहत फरमायो। बिल्कुलु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त कंहिं साहबी अर्ज़ु कयो, बहस बिन हकीम पंहिंजे वालिद खां रिवायत कंदा त असांजे मथां पाड़े वारनि जा छा हक़ आहिनि। उन्हनि मां चंद हक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमाया। पहिरियों हीअ आहे त जॾहिं हू बीमार थी वञे उनजी इयादत कयो, पुछा करणु वञो। जॾहिं हू इंतिकाल करे वञे, मरी वञे त उनजे जनाज़े में शरीक थियो। जॾहिं उनखे ख़ुशख़बरी मिले त उनखे मुबारक ॾियो। अच्छा, पाड़ेसरी खे ख़ुशख़बरी मिले। हिते त बाहि ते लॻी वञे पई त फिलाणे जो पुटु ऑफिसर थी वियो, हा इहो ऑफिसर थींदो, असांखे ख़बर आहे, मतिलबु मुखालफ़त शुरू थी वेंदी आहे। इहा ग़लति आहे बिल्कुलु। अच्छा, जेकॾहिं उनखे का ख़ुशी मिले थी त हक़ आहे असां ते लाज़िम आहे हदीस जे मुताबिक़, शरीयत जे मुताबिक़ त असां उनखे मुबारक ॾियूं, असांजे उनजी ख़ुशी में ख़ुशि थियूं। पाड़े वारे जी ख़ुशी असांजी ख़ुशी। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जेकॾहिं उनखे का तकलीफ़ पहुचे त उन सां ताज़ियत कयो, ॾुख वंडियो। अच्छा, वञो त को मसइलो कोन्हे, असां बीमार थियो आहे, का तकलीफ़ पहुती आहे, को हादसो पेश आयो आहे घर में, को ॿियो को मसइलो थी आहे त उनखां ताज़ियत कयो ऐं कोशिशि कयो। ॿी हदीस मुबारक में आहे, जॾहिं तव्हांजे पाड़े में तव्हां कोशिशि कयो हिन भाॼी जे ज़रिए, सालनि जे ज़रिए पाड़े वारे खे तकलीफ़ न पहुचायो, यानी उनजी ख़ुशबू जे ज़रिए। हाँ, हीअ थी सघे थो कुझु मुठ भरियल तव्हां उनखे बि ॾियो। ऐं हीअ बि फरमायूं त जेकॾहिं तव्हां मेवा फ्रूट वठी अचो था त कुझु पाड़े वारनि खे बि ॾियो। जेकॾहिं ईअं तव्हां नथा करे सघो त लिकाए अचो, ताकी उनजा ॿार ॾिसी करे उन्हनि खे तकलीफ़ न पहुचे। ऐं अॻिते हीअ बि फरमायूं त तव्हांजा ॿार इहे तव्हांजा फ्रूट मेवा खणी ॿाहिरि न निकिरनि, तव्हां त उन ग़रीब पाड़े वारे खे तकलीफ़ न पहुचे, उनजे पाड़े वारनि जे जेके ॿार आहिनि उन्हनि खे तकलीफ़ न पहुचे। हाणे हिन हद ताईं इस्लाम असांखे पाड़े वारनि जो ख़्यालु करण जो हुकुम ॾिनो आहे। ॿियो हिकु अहम हक़ शुफ़ा जंहिंखे चवंदा आहिनि। हक़ शुफ़ा यानी मुंहिंजो ई घरु आहे त हाणे मुंहिंजे भरिसां अरीब क़रीब जेके बि घर आहिनि, ज़मीन आहिनि, शरीयत मूंखे हीउ हक़ ॾिनो आहे त हीउ पाड़े वारा जॾहिं बि खपाईंदा सभ खां पहिरियों मुंहिंजो हक़ आहे, मूंखां पुछंदा। जेकॾहिं उन जे रेट जे मुताबिक़ आउं वठी सघां थो, मूं में ताक़त आहे त लाज़िम आहे मुंहिंजे हवाले कनि। जेकॾहिं हू मूंखां इजाज़त के बग़ैर अॻिते विकिणंदा त उहा बे बातिल आहे, ऐं चाहियां त हू बे ख़तमु करे सघां थो। अच्छा, शरीयत असांखे एतिरो हक़ ॾिनो आहे त पाड़े में जेकॾहिं केरु घरु विकिणे थो न, पंहिंजे पाड़े वारे खां पुछे छो त इन जे करे त पाड़े में को अहिड़ो शरीर अची सघे थो जंहिंजे करे पाड़े वारे खे तकलीफ़ पहुची सघे थी। इन जे करे शरीयत एतिरो ख़्यालु कयो आहे त पाड़े में केरु नओं अचण वारो आहे, सभ खां पहिरियों हिन खां पुछा कयो तूं वठींदो या न। जेकॾहिं तो में ताक़त न आहे त पोइ अॻिते ॿियो रस्तो कढो। मुफ़्ती साहब अवां जी वॾी महिरबानी आहे, असांखे वक़्तु ॾिनो। मुफ़्ती मोहम्मद इब्राहिम सिकंदरी साहब, अल्लाह पाक अवां जी कलिमात खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं तव्हांजी असांजी बख़्शिश जो ज़रियो बणाए। ऐं अलीजान जोखियो साहब, अवां जी महिरबानी आहे, असांजे प्रोग्राम तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, आख़िर में तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश करणी आहे त अॼोको प्रोग्राम जेको आहे न यूट्यूब ते वञो, हुतां लिंक खणो अॼोके प्रोग्राम जी, सिंध TV HD इस्लामिक लिखी करे चैनल अचे वेंदो, उनजी लिंक अॼोको प्रोग्राम इहो महिरबानी करे पंहिंजे समूरनि दोस्तनि ॾे मोकिलियो बि लिंक, ऐं उन्हनि खे चओ त महिरबानी करे प्रोग्राम ॾिसो सभ खे ॾेखारियो, ताकी असां पाड़े में त सुठा थियूं, किथे ईअं न थिए जो मौत अचे ऐं जहन्नम में हलिया वञूं। अल्लाह पाक
असां सभिनी ते रहम करम फरमाए। अवां सभिनी जी महिरबानी। अल्लाह पाक चाहियो त सुभाणे अवां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मुहम्मदुर सय्यिदुल कौनैनि व सकलैनि। मुहम्मदुर सय्यिदुल कौनैनि व सकलैनि वल फरीक़ैनि मिन उर्बि व मिन अजमी। मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। सुम्मा रिदा अन अबी बकर व उमर। सुम्मा रिदा अन अबी बकर व उमर व अन अली व अन उस्मान ज़िल करमी। मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना। या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदाया वासिअल करमी। मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।